खुदा जो कसम मां बच्चन जी रोज़ीअ जे लाइ छा छा नथो करणो पए। बादशाह जे अचण जो टाइम थी वियो आहे। बादब बामुलाइज़ा निगाहे रूबरू जेब कतरन का होशियार बालिया वीरान रियासत सल्तनत भिकारिया जो अजीम शहंशाह बे नफ्सो नफीस बजादे खुद बेकार माण्हू दरबारे जाहिलिया में पंहिंजी तशरीफ़ खणी अची रहियो आहे। ओए ओए आह 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 वजीर खास चाहे इन बदतमीजी जी वजह पूछी सघां थो? न सल्तनत जी रियाया जो छा हाल अहवाल आहे? बादशाह सलामत सल्तनत खां पहिरियां मुंहिंजो हाल अहवाल वठो। मूंखे मर्दाननि कपड़नि जी सख़्त ज़रूरत आहे। छो? बादशाह सलामत ॿाहिरि मां निकिरां थो, माण्हू मोटरसाइकिल ते वञनि था के हारून था हणनि के सीटियूं था हणनि। ॿार कल्ह लेडीज़ कपड़नि में ॾिसी इहो इहो घोड़ी घोड़ी पिया कनि। तूं मूंखे हाणे सल्तनत जी रियाया जो हाल अहवाल ॿुधाए, अवाम जो छा हाल आहे? ठीकु आहे बादशाह सलामत। कमाल थियो भाई, ही कमाल थियो। एक अजीम सल्तनत जा बादशाह थी करे तव्हांखे पंहिंजे अवाम जे हाल जी ख़बर न आहे। अब्बा ए भाई त पोइ तव्हांखे कोई हक़ न आहे हिन अजीम मनसब ते वेहण जो। खामोश बदतमीज़ गुस्ताख ऐं बददिमाग़ शहज़ादा, सफ़ा माउ ते वियो आहीं। असां तोखां न पंहिंजे वज़ीर ख़ास खां पुछियो आहे। तूं बराए महिरबानी दरबार जो तक़दुस पामाल करण जी हरकत न कर। जी वज़ीर ख़ास बयान कयो वञे। जा पनाह जान जी अमान मिले त हिकिड़ो गंद कयां, इजाज़त आहे? हिते न, वॉशरूम में वञ। जा पनाह ज़बानी गंद करणो आहे। अच्छा पोइ ठीकु आहे, इजाज़त आहे। जा पनाह वादी सिंध जूं हालतियूं ॾींहों ॾींहुं ख़राब थींदियूं पियूं वञनि। वबा जी छा सूरत हाल आहे? वफ़ा भॼी वई, पसंदि जी शादी कई आहे उन्हें। बदतमीज़ गुस्ताख वज़ीर ख़ास, मां वफ़ा छोकिरीअ जी ॻाल्हि न, पर जेका बीमारी फैली आहे उन वबा जे बारे में पुछा करे रहियो आहियां। एसओपीज़ ते केतिरो अमल कयो थो वञे, लॉकडाउन जो केतिरो एहतराम कयो थो वञे। जा पनाह वबा ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे, माण्हू एसओपीज़ जो ठिप ख़्यालु नथा कनि ऐं माण्हू लॉकडाउन जो सफ़ा एहतराम नथा कनि। दरबार जे तक़दुस खे पामाल कंदे का नई ॻाल्हि कई वञे। नई ॻाल्हि इहा आहे जा पनाह ॿियनि सूबनि जा माण्हू सिंध जो डोमिसाइल जाली तरीक़े सां ठाराइनि पिया। त पोइ इन सां वादी सिंध खे कहिड़ो नुक़सान? नुक़सान त वॾो आहे अलीजाम। ॿियनि सूबनि जा माण्हू सरकारी डोमिसाइल ठाराए हितां जे माण्हुनि जो हक़ मारे सिंध जूं नौकरियूं हासिल कनि पिया। कमाल थियो भाई, कमाल थियो। इहो त सरासर ज़ुल्म आहे बाबा बादशाह। जेसी ताईं मां कंहिं फ़ैसिले ते न पहुचा शहज़ादा, तेसी ताईं तूं ज़ब्त कर, पाण ते ज़ब्त कर। अब्बा हुजूर इंसाफ़ अव्हां न करियो ऐं ज़ब्त मां कयां। है भाई माण्हुनि जूं क़ीमतियूं ज़मीनूं अव्हां ज़ब्त कयो ऐं पंहिंजो पाण ते वरी मां ज़ब्त कयां। जेसी ताईं मां ज़िंदा आहियां शहज़ादा, तोखे दरबार जे सरकारी मामलात में ॻाल्हाइण जो कोई हक़ न आहे। अब्बा हुजूर पोइ तव्हांजो कॾहिं प्रोग्राम आहे? छाजो प्रोग्राम? अब
आता हुजूर मरण जो ए भाई शहजादा ही तहां छा फरमाए रहिया आहियो? ॾिस यार वज़ीर सभिनी जा पीउ मरनि था ऐं हिकिड़ो मां बदनसीब आहियां जंहिंजो पीउ सदिन खां ज़िंदा आहे। खामोश गुस्ताख। वजीर खास जी आली जान। वादी सिंध में ऐलान कराए छॾ त जेसी ताईं सिंध जा नौजवान हथ ते हथ रखी पंहिंजे हक़नि ते लॻंदड़ धाड़ा ॾिसंदा रहंदा तेसी ताईं उन्हनि सां इहे ज़्यादतियूं थींदियूं रहंदियूं। तखलिया ईअं ताणी न हुजे न कि बाबा बादशाह छो किथे माण्हू मूंखे बादशाह बदिरां को ॿियो न सम्झनि ईअं लॻे थो तव्हां महल में न पर सिग्नल ते बीठा आहियो। खामोश गुस्ताख। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सोहराब सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ, बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।